अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे दोस्तों धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी तक तफ़सील ॾींदा हलूं जेका किस्त हाणे अचण वारी आहे। इन में छा मीर बाक़ी मूसा ते गोली हलाईंदो या मूसा मीर जे मथां गोली हलाए इन खे पूरो कंदो या दरिया ख़ान इन्हनि खे छॾाइण में कामयाब थींदो। छा बख़्त जेको आहे उहो वाक़ई हाणे भावल खे धोखो ॾींदो, दोस्तनि खे विढ़ाईंदो या सजावल ठाह कराइण में कामयाब थींदो। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तों। इन पिक खे पूरो ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों लगातार मां तव्हांखे इहा ॿुधाईंदो थो अचां त बख़्त शैतान आहे, उहो चाचे जो भरोसो हासिल करे धोखो कंदो ऐं नवाब खान जी इशारनि ते हलंदो तव्हां ॾिठो हली रहियो आहे ऐं मूसा जे साम्हूं मिठड़ो थी ॻाल्हाईंदो, लेकिन अॻिते हली हू धोखो बि ॾींदो। लेकिन मसइलो इहे आहे त नेक्स्ट एपिसोड में मीर ऐं मूसा आम्हूं साम्हूं अची वेंदा आहिनि, जिथे दरिया ख़ान इन्हनि खे ज़ोरी वठी ईंदो आहे, मूसा खे बि मीर खे बि। लेकिन हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कंदा आहिनि ऐं उते मूसा जो हथियार पिस्टल सिधो हूंदो आहे मीर जे मथां, मीर जो हुनजे मथां। लेकिन दरिया ख़ान रोके वठंदो, बख़्शल रोके वठंदो, इन्हनि खे विढ़ण कान ॾींदो ऐं कोशिशि कंदो त इन्हनि जूं ॻाल्हियूं करायां। लेकिन हे हिक ॿिए खे हथियार त कोन हलाईंदा, लेकिन कावड़ में हलिया वेंदा। अहिड़े हिसाब सां जेको आहे धमकियूं हिक ॿिए खे ॾींदा, बाक़ाइदे मारण जूं धमकियूं ॾींदा मूसा ऐं मीर। लेकिन जेको आहे दरिया ख़ान जी इहा कोशिशि आहे त मां सजावल वटि इन्हनि खे वठी वञा ऐं पूरी तरीक़े सां इन्हनि जो ठाह करायां। सजावल दोस्तों पूरी ताक़त लॻाईंदो, लेकिन बख़्त जे ज़रिए जेको आहे नवाब खान इन्हनि जो ठाह कॾहिं बि न कराइण ॾींदो ऐं बख़्त शैतानियूं कंदो रहंदो ऐं भावल सां मिली करे उबता कमु कंदो। उहे वरी भावल मूसा खे न ॿुधाईंदो ऐं वरी जेकी मीर जी भेण आहे उहा नवाब खान वटि आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे बख़्त उन खे उतां वठी ईंदो ऐं हीअ सॼी फिल्म भावल जी ॻिची में पवंदी ऐं मीर बि पोइ चवंदो त भावल ऐं मूसा हिकु आहिनि ऐं मुंहिंजी भेण भावल वटि हुई, हाणे मूसा बि इन सां ॿधलु हुयो। हाणे इहो जेको आहे न सॼो कूड़ आहे ऐं भावल ऐं मूसा कूड़ हणनि पिया। हाणे सच साबित थी वियो आहे, इन्हनि खां मुंहिंजी भेण हथ आई आहे, इहे मुंहिंजा ॾोही आहिनि। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।